अरे ॿुधो, शादी में हलवाइन लाइ सिलेंडर जो इंतजाम कयो तो? ॿ सिलेंडर त घरां ई निकिरी वेंदा। पापा सही तो चई नी, केतिरी बि सुठी शादी करे लाइ मुंहं ते बूंदो मिलणो ई आहे। चवंदा आहिनि न, माल खाई अठोड़ा, असी ओड़े जा ओड़ा। तव्हां ॾींहं जो हलवाइन खे न रखिजो, मां माई खाई रोटी ठाराए छॾंदसि। सस्ती त पवंदी। तव्हां त हलवाई खे 200 प्लेटुनि जो ई ऑर्डर ॾिजो, उन मां 300 माण्हू खाई वेंदा। कल को माण्हू वधी था वञनि त पाण भाॼी में पाणी मिलाए छॾंदासीं। अरे भाभी, सिलेंडर अथव छा? घर में फंक्शन पियो हले, असांजो सिलेंडर ख़तम थी वियो आहे। खजूअ खे 2 माण्हुनि जो ई चई अचिजो, न त बस में सॼो घर चढ़ी पईंदो। न, तव्हां त सस्ता ई कार्ड छपाराइजो, ॿारनि जी ॻाल्हियुनि में न अचिजो। कोई कार्डनि खे पाण खे चटणो आहे छा? छेड़नि लाइ होटल में कमिरो कराइजो, बाक़ी सभिनि खे त खुड ते गद्दा विछाए ॾेई छॾंदासीं। अरे भेण, मां घर पंहिंजे 11 वॻा ई थी कयांसि, पोइ अची खुद वठी लाईंदी। अॼुकल्ह छोकिरियुनि जी पसंदि ई अलॻि आहे। अरे बेटा, हिन कमरे में रंग कराए छॾ न, उहे ई शादी में ॾाढा पिया ख़र्चा थियनि। ऐं तव्हां बि ॿुधो, छोकिरी वारनि खे चई छॾिजो, असांखे पैसे जी बुख कोन्हे, असांखे इज़त मान सुठो खपे।